न्यूसदाबाद लॻोट पीर झंडे जे राष्ट्रीय पीरन बरे सगीर जी आज़ादी लाइ अला हज़रत पीर रशीदुल्लाह शाह राशदी अल महरूफ पीर साईं खिलाफ़त वारो जी क़यादत में भरपूर हिस्सो वरितो हो। ॻोठ पीर झंडो में 110 वरनि जो पुराणो मदरसो ऐं मदरसे जी पुराणी शानदार बिल्डिंग अॼु बि उन जदोजहद जो निशान बनियल आहे। अॻूणे सिंध असेंबली में हुकूमती जोड़ ऐं तोड़ में अहम हैसियत रखंदड़ MLA MPA हज़रत पीर मोहम्मद मेहंदी शाह राशदी रह सिंध जी वहदत जो अहनियाण हो। पीर महबूब उर्फ बाबू शाह राशदी चयो त मुंहिंजो वालिद मोहतरम हज़रत पीर फजलुल हक शाह राशदी सिंध ऐं बलूचिस्तान जे लेवल जो अहम राॼायतो किरदारु हो, जेको टाउन कमेटी न्यू सदाबाद जो पहिरियों चेयरमैन रहियो। बाबा साईं जी चेयरमैनी दौरान जदीद न्यू सदाबाद जा बुनियाद विधा विया। गरीबाबाद कॉलोनी मनसूबो तैयार करे बेपहुच माण्हुनि खे 100 घर तइमीर कराए उन्हनि घरनि जा मालिकाना हुकूक ॾिना विया। गोश्त ऐं भाॼी मार्केट, रूरल हेल्थ सेंटर, जानवरनि जा लाइ ढक, टाउन कमेटी सेक्रेटरेट, शॉपिंग सेंटर, समूरनि वार्डनि अंदरि गंदे पाणी जी निकाल लाइ पकियूं नालियूं, रस्तनि ऐं घिटनि अंदरि सिरनि सां फ़र्शबंदी, पढ़ियल लिखियल नौजवाननि खे टाउन कमेटी समेत मुख़्तलिफ़ सरकारी इदारनि में मुलाज़मतूं ॾियारण जा फलाही कम कया विया। पीर महबूब उर्फ बाबू शाह राशदी मीडिया खे प्रेस कॉन्फ्रेंस में ॿुधायो त मुंहिंजो भाउ पीर इनाम शाह राशदी जे तहलका नाज़मी दौरान न्यू सदाबाद शहर जे समूरे सिंध अंदरि सफ़ाई ऐं सुथराई में ॿियो नंबर बहितरीनु शहर रहियो हो। उन सुनहरी दौर खे न्यू सदाबाद ऐं तहलके न्यू सदाबाद जा रहवासी बहितरीनु सिविलाइज़र दौर तौरु यादि रखनि था। पीर बाबू शाह राशदी चयो त न्यू सदाबाद शहर खे बदनज़र खाई वई आहे, छो त टाउन कमेटी न्यू सदाबाद जे फंड्स में हिन वक़्तु 1000 रुपया बि न बचिया आहिनि। टाउन कमेटी न्यू सदाबाद हिन वक़्तु बदतरीन माली ॾेवालपणे में आहे। रोशनी, पीअण जे साफ़ पाणी लाइ शहरी महरूम आहिनि। रस्तनि घिटनि में किचिरे जा ढिघ मौजूदु आहिनि। रस्तनि ऐं घिटनि में बारिश जो पाणी बदबू करे वियो आहे। उहो जरासीम वारो बदबूदार पाणी शहरनि लाइ ख़तरो बणियल आहे। शहरनि जी पुलिस, हेस्को, सुई गैस, रेवेन्यू समेत शहरनि अंदरि मनीषा जी वफ़ा जे ख़ात्मे लाइ केर बि धणी थियण लाइ तयारु न आहे। शहर बेराह रवी जो शिकार बणिजी चुका आहिनि। उन्हनि हालतुनि खां पोइ अक्सर समझदार शहरनि राष्ट्रीय पीरनि सां वरी ॿीहर राब्तो कयो आहे। न्यू सदाबाद जे शहर जी मालिकी अल्लाह ताला थो करे। असां राष्ट्रीय पीर अल्लाह जे हुकुम खां पोइ पंहिंजे बुज़ुर्गनि जे हुकुम अल्लाह जी मख़लूक सां गॾिजी जाइज़ हक़नि जी हासिलात लाइ जदोजहद करण में यकीन रखूं था। उन नाते असूलनि जो तसलसुल बणिजी आऊं ईंदड़ लोकल बॉडीज़ इलेक्शन जे में भरपूर हिसो वठण जो ऐलान थो करियां। आऊं झंडे वारनि पीरनि, राष्ट्रीय पीरनि जे मुरीदनि, मोतक़दनि, ख़ैरख़्वाहनि, हिमायतुनि, दोस्तनि खे अपील थो करियां त पंहिंजा क़ीमती वोट न्यू सदाबाद सिटी में जिते रिहाइश पज़ीर आहिनि फ़ौरी तौरु दाख़िल कराइनि, शिनाख्ती कार्ड ठाराइनि, शहरियुनि सां भाइपी जो माहौल पैदा कनि त जीअं ईंदड़ बलदियाती इलेक्शन में भरपूर हिसो वठी सघिजे। असांजे इलाइक़े जा जेके बि मौजूद आहिनि बेसिकली उहे पाण ई कमज़ोर आहिनि, उहे उथनि, उन्हनि खे आवाम जो लाचार कोन्हे को। मूंखे तव्हां ॿुधायो को बि अहिड़ो माण्हू कंहिं आम कम जे लाइ को मोतबर माण्हू निकिरी आवाम सां गॾु निकितो हुजे, या को फॾो, को जहिड़ो, को फ़साद थियनि था, फ़ैसिला थियनि था, मूं पंहिंजे पुट खे मोकिलियो, उहो वञी आवाम सां गॾु जंहिंमें SHO गॾु हुयुसि, इहो जेको राज्य जो फ़ैसिलो कयो। ऐं तव्हांखे इहो बि यादि हूंदो, इहो जखणदार फ़ैसिला बि मूं तव्हांखे चयो त यार सभु दोस्त हलो गॾिजी हलूं। पोइ त इहा ई मूं वारी सलाह वरी ॿियनि ई कई, पर मूं त ज़ाती तरह ॿ चकर हली बि वियो हुउसि। असांजा हिते इलाइक़े जा जेके मोतबर उहे नथा चाहिनि त को पाण में ठाह हुजे, को मोहबत प्यार वंडिजे। उन्हनि जो आहे ई पंहिंजी सियासत इन ते जहिड़ा करायूं, मुड़ुस विढ़ायूं, बसि उन्हनि जी सियासत ई असांजो ग़लतियूं आहिनि, असां तस्लीम था कयूं। ठीकु आहे। ऐं शहर बि असांजो, ऐं फस्ट पहिरियों चेयरमैन मुंहिंजो वालिद साहिबु हुयो। ऐं उन ज़माने मूंखे यादि आहे त यूनियन काउंसिल हूंदी, पर उनजो दफ़्तर बि कोन हूंदो। असांजो पंहिंजी होटल हूंदी हुई पुराणी, उनजे मथां असांजे वालिद साहिब जो दफ़्तर हुयो, माना यूनियन काउंसिल हुई तंहिं ज़माने में। ऐं बजट छा हो, 45,000 रुपया साल जी बजट। ऐं मूंखे चिठी यादगिरी आहे, तंहिं वक़्त में बजट बि ईअं जीअं पंहिंजो टको टको करे गॾु कबो हो न दुकान खां। ऐं अक्सर ॾिसंदो हुउसि त उन में सिर्फ़ु रेजो घणो पियो हूंदो, माना नंढिड़ो हूंदो त ॾिसंदो हुउसि। 65 जी ॻाल्हि या 63 जी, ऐं इहो ॾिसंदो हुउसि रेजो पियो हूंदो, माना तॾहिं माण्हू दुकान वारनि खां ईअं वठंदा हुआ। तंहिं वक़्त में उहो ॾिसो न वाटर सप्लाई, अॼु केरु हेतिरो बजट हुयो, के वाटर सप्लाई को ठाराए सघे न, त अहिड़ी चए हिकिड़ो परे पासे बि ठाराए छॾींदा, उहो ठाराए सघे कोन ठहियो। हॉस्पिटल भला हल, इहा हॉस्पिटल तव्हां का अहिड़ी मूंखे ॿुधायो त भला को अखियुनि जी हॉस्पिटल ठाराए वेठनि, को ॿियो कुझु अहिड़ो कमु फलाई काफ़ी कम रहियल आहिनि असांजी सिटी में। अॼु ॾींहुं
असां ॿारनि जे लाइ पार्क कोन्हे, अॼु ॾींहुं ते असां मुक़ाम बि कोन्हे। जे मुक़ाम भला जे ठाहियो अथमि ॿुधो अथमि त चेयरमैन को कयो आहे बिलो, पर मूं सम्झो आहे त उहा बि ज़मीन कंहिंजी कब्ज़े वारी आहे, उन ते कयो मुक़ाम ठाहियो अथमि। जॾहिं हाला में मखदूम साहब वारा असांजा मोतबरनि, अमीन फ़हीम जहिड़ो त माण्हू ई को कोन्हे, हिकिड़े ई घर जा डिस्ट्रिक्ट काउंसिल जा बि उहे हुया, चेयरमैन तक़रीबन मिनिस्टर MP MNA बि इहे ई हुया। मूंखे यादि आहे उन ज़माने में हाला जो को रस्तो सौ सिधो कोन हुयो, उहो रस्तो बि पोइ ठहिया आहिनि जॾहिं महिल परवेज़ मुशर्रफ आयो उन अची उन दौर में ठहिया, त तॾहिं त रस्तो बि कोन, तव्हांखे पाण खे यादि हो, तव्हां सभई अची लोकल आहियूं। अती मोहबत आहे, इनखे ऐं उन्हनि जी महिरबानी आहे कि मूंखे एतिरी इज़त ॾियनि था। हींअर वक़्तु बि मूं वटि काफ़ी दोस्त आया आहिनि जिन चयो असीं तव्हां अचो इलेक्शन में बिहो। मुंहिंजो ज़ाती इरादो कोन्हे, पर अवाम जी मोहबत जे करे ऐं हिकु दफ़ो वरी लहण जी लहा थो, ऐं चढ़ण किरण त उहो त अलाह जे हथ में आहे, पर मुक़ाबिलो कंदासूं, महिनत कंदासूं, कमु कंदासूं ऐं कमु करे ॾेखारींदासूं। असां 14 लखे में केतिरो कमु कयो ऐं अॼु 14 करोड़नि में बि एतिरो कमु कोन थियो आहे।